बिना इजाज़त कंहिंजी तस्वीर कढण तहज़ीब ना है मिस्टर। खान हितां जे सिज जो बि वारिस आहे ऐं मां हिन ॻोठ में अहिड़ो सिज उभरण ई कोन ॾींदुसि जेको मुंहिंजी जागीर खे नुक़सान पहुचाए। मोजी आहीं ऐं मोजी रहंदी आहीं। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, ड्रामा सीरियल जागीर जी पूरी अपडेट तव्हां शेयर कंदा हलूं। अचण वारी एपिसोड में तव्हां ॾिसंदो पंहिंजे दोस्त सां गॾु रोशनी ऐं उहो जॾहिं पिक्चर कढंदो आहे रोशनी जी बिना इजाज़त खां, रोशनी उनखे गुस्सो कंदी आहे त बिना इजाज़त खां कंहिंजी तस्वीर कढणु ग़लति आहे। उहो चवंदो आहे बसि तूं सुहिणी लॻे पई तॾहिं मुंहिंजी तस्वीर कढी आहे। पोइ हिते मुस्कुराईंदी रोशनी ऐं ॿिए तरफ़ वॾेरो अशमत खान उहो ई पंहिंजी दादागिरी ॾेखारींदो सभिनी खे त हीअं फलाण टीर मटीर मतिलबु मुंहिंजी गाॾी खे रोकाइण वॾा घणो कुझु ॻाल्हाईंदो ऐं दादागिरी पंहिंजी दाबो क़ाइमु रखंदो पंहिंजे माण्हुनि जे मथां, ॻोठ वारनि जे मथां। ऐं उहा दादागिरी अशमत खान छॾंदो। अशमत खान अगरि दादागिरी छॾे ॾिए या हुकूमत करणु छॾे ॾिए ॻोठ जे माण्हुनि तां त पोइ उन खे केरु लिफ्ट ॾींदो, मज़ो ई न ईंदो। ॿिए तरफ़ मलूक शादी जा ख़्वाब ॾिसे थो, तव्हां ॾिठो त, ऐं पंहिंजी सुराण सां गॾु ॻाल्हियूं कंदो रहंदो आहे, हीअं कंदासीं हूं फलाण टीर मटीर। मलूक जा त मतिलबु भाग खुलिया ऐं घणो कुझु ॻाल्हाईंदो आहे। ऐं अहिड़े हिसाब सां ॿी तरफ़ दोस्तो रोशनी पंहिंजे दोस्त सां गॾु ईंदी पई हूंदी आहे, तुंहिंजो अशमत खान अची वेंदो आहे, पिस्टल बि खयों हूंदो अथसि ऐं गुस्सो कंदो आहे, पंहिंजी धीउ ते बि हथु खणंदो आहे ऐं उनजे दोस्त खे ॾाढो कुटको ॾियाईंदो आहे ऐं इन्हनि खे पकिड़े तां वठी वेंदो आहे। जंहिं ते रोशनी ॾाढो चिलाईंदी आहे, रोकींदी आहे पंहिंजे पीउ खे, पर हू नाहे सम्झंदो। अशमत खान जी इज़त जो फलूदो ई बणिजी वेंदो आहे। होॾां वरी दीनू जो भाउ ॻाल्हाईंदो रहंदो आहे, दीनू खे सम्झाईंदो रहंदो आहे। हू चवंदो आहे छा इज़त हाणे तूं सम्झाईंदे मूंखे, मतिलबु हो उन खे पसंदि न कंदा आहिनि। तव्हांखे त ख़बर आहे दीनू वारा शुरू खां वठी ऐं हाणे ड्रामो बि ज़बरदस्त बणिजी चुको आहे। अहिड़े हिसाब सां होॾां वरी जो आहे मलूक वेड़ी पवंदो आहे, जेको आहे पंहिंजी घरवारी यानी सुराण जे मुड़ुसु जेको आहे क्लास फेलो सां ही वेंदा पिया हूंदा आहिनि, उहो ईंदो आहे, उहे वेड़ी पवंदा आहिनि, हथु मथु खणंदा आहिनि ऐं सुराण बि रोकण जी कोशिशि कंदी आहे।